अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद कयां थो सभु ठीकु हूंदव, ख़ैरियत सां हूंदव। अॼु जे वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदासीं शमन अली मीराली जो एल्बम नंबर 16 ऐं 17 जे बारे में। सभ खां पहिरियां चैनल मुंहिंजो सब्सक्राइब कंदा दोस्तों, ऐं तव्हांखे ख़ासि हिन में शमन अली मीराली जी इंफॉर्मेशन एल्बम फॉर रिलीज़, ठीकु आहे, इहे मालूमात तव्हांजे लाइ साम्हूं हूंदियूं। जिन्हनि एल्बमनि जा इश्तिहार अवेलेबल हूंदा उहे तव्हांखे ॾेखारींदुसि, ऐं जेके हिननि में कलाम आहिनि उहे तव्हांखे सभु ॿुधाईंदुसि, ठीकु आहे दोस्तों। तो काफ़ी दोस्तनि खे इहा बि ख़बर कोन हूंदी आहे त हाणे हिन एल्बम में ही कलाम आहे, ठीकु आहे। सॼण साईं मिठा माण्हू ग़रीबनि जी तोखे पारत आहे, त इहो एल्बम कहिड़े में आहे कलाम। काफ़ी दोस्त ॻोल्हींदा आहिनि यार ही एल्बम अलाए कहिड़ो आहे, हिन जा ॿिया कलाम बि असां ॻोल्हियूं। सो एल्बम इहो ई आहे, हिकु 16 नंबर यादि तुंहिंजी ईंदी आहे। त पहिरियों कलाम आहे हिन में, मूंखे पहिरीं परदेस में यादि तुंहिंजी ईंदी आहे। अव्हां त ॿुधो ई हूंदो, वॾो मशहूरु कलाम आहे, वहीद हकड़े जी शाइरी आहे। उनखां पोइ आहे मस्तु हूं असां पंहिंजी मस्तीअ में, छा वञे असांजो ज़माने सां, सिर लॻे पंहिंजो मैखाने सां। ऐं ज़बरदस्त कलाम ज़ुल्फ़कार जो न आहे, ही ॿिए जो आहे। ऐं उनखां पोइ आहे ही कारो वॻो यार हो, मूंखे इश्क परायो आहे। केॾो मशहूरु गानो आहे, ज़बरदस्त कलाम आहे। इहो आहे ज़ुल्फ़कार बुर्ड़े जो साहब जो कलाम आहे। ऐं उनखां पोइ आहे वहीद हकड़े साहब जी शाइरी आहे, पहिरियों भेरो ज़िंदगीअ में ॻोल्हे मूं दुनिया सॼी में, हिकु यार कयो हो सो बेवफ़ा थी पियो साईं। उनखां पोइ आहे फोक कलाम आहे, मूंखे की न विसारियो। उनखां पोइ आहे साईं खे चवां, मूं सारी राति तोखे सुॾकी सारियां थो, नाहे निंड यार तोखे रोई पुकारियां थो। उनखां पोइ आहे कलाम सिराइकी कलाम आहे सोलंगी साहब जो, आऊंदा नहीं तेकूं क्यास नहीं आऊंदा, तूं थाई खुश वसदा आहीं, मैं था पिया रोंदा। ज़बरदस्त कलाम आहे। उनखां पोइ आहे सॼण साईं मिठा माण्हू ग़रीबनि जी तोखे पारत आहे। जी हा, ही बि इन में ई कलाम आहे। आख़िरी कलाम आहे वहीद हकड़े साहब जो, कोई आहे जेको कमु ठाहे, या कोई आहे जेको परचाहे मुंहिंजे यार खे। ही ज़बरदस्त एल्बम आहे 1997 जो। हलूं था 17 एल्बम जी तरफ़। 17 एल्बम शाइरी सां भरपूर आहे, तमामु बहितरीनु आहे। सच थो चवांव त ही ईअं सम्झो हिन में कुझु कलाम अहिड़ा आहिनि जेके असांजी दिलनि ते हिन वक़्तु बि राज करे रहिया आहिनि। ऐं हिन एल्बम जो इश्तिहार मौजूदु आहे, तव्हांखे इश्तिहार बि ॾेखारियूं था। सरमन सिंधी, खैरुल राही, इहे 4 एल्बम 1997 रिलीज़िंग आहे। हीउ 17 एल्बम साम्हूं आहे तव्हांजे साईं। हिन में कलाम असांजी पसंदि जा मां सफ़ा पंहिंजी सिक जे हिसाब सां ॿुधायांव त पहिरियों कलाम इहो ई, दीदार करायो जानी, सफ़ा पसंदि आहे। उनखां पोइ आहे ज़रे ज़रे ॾे न मेणा, इहो अञा भलो आहे सभिनी खां। उनखां पोइ आहे ग़मगीन कलाम, रोज़ानो पीअंदो आहियां तुंहिंजे ग़म भुलाइण लाइ, इहो तव्हां ॿुधो ई हूंदो, उहो हिन एल्बम में अथव दा। उनखां पोइ आहे ख़ुशबू वारी पेन ॾेई वियो हिकिड़ो प्यारो माण्हू, केॾो भलो कलाम आहे इहो, सिराज शाह जो कलाम आहे, ज़बरदस्त। उनखां पोइ आहे सागर शाह जो कलाम आहे, महबूब साईं शल मौला हयाती ॾेई, वॾो लाजवाब कलाम आहे साईं। हिन दिल जो अरमान तूं आहीं, दर्दन जो दरबान तूं आहीं, मौला शान वधायो अथई, महबूब साईं शल, वॾो इहा बि कलाम आहे। ऐं उनजो बि उस्ताद कलाम अथव सांवल मीराली जो, मां त मिंथूं कयां थो मिलण लाइ पर हू इनकार करे थो, वाह जो कलाम अथव साईं। इहो कलाम मां ॿुधी इतबार कंदव कई दफ़ा रोई पियो आहियां। उनखां पोइ आहे बशीर अहमद बुके जो साहब, उनजी शाइरी आहे, बेदर्दन कई जुदा असांजी आ जोड़ी। उनखां पोइ आहे थो अचे महबूब मुंहिंजो सिज त सिंगारियो। उनखां पोइ आहे राति ताज़ो पहिरीं ठाह आहे थियो,
तो अञा बि रुसण हो तो अञा बि रुसण यार नाहे छॾियो राति तारो। एल्बम तकणि पूरो थी वियो ऐं शमन अली मीराली जो हीउ स्टाइल तमामु बहितरीनु आहे, मूंखे ॾाढो वणंदो आहे। वारनि जो स्टाइल टोपी पातल आहे उस्ताद खे। जेकॾहिं तव्हांखे का मुंहिंजी ग़लती हुजे त राय कमेंट खुलियल आहे।